अस्सलाम वालेकुम गाइस, मां या मुजासिम रो तव्हां ॾिसी आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल मुजासिम समरो। अॼु वरी मां वञी रहियो आहियां टकर पंहिंजे दोस्तनि सां गॾु वीडियो शुरू करण खां पहिरियां ई तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल मुजासिम समरे खे सब्सक्राइब लाइक कमेंट शेयर लाज़मी कंदा जीअं त मुंहिंजी हर हिकु नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची वञे। त पोइ हलो था व्लॉग जी तरफ़। इंतजार में थोड़ा पानी पियूं, इन खां अलावा सॼा दोस्त आसरे वेठा आहिनि। हाणे हलूं था वरी अॻे व्लॉग जे तरफ़। साईं असांजो सरदार साईं बेलो समरो सां हाणे हलूं था। हा सदा शाह ज़मान जेको असां गॾु आहे इन मुंहिंजे व्लॉग में आहे। गाड़ी जो हालत खराब थी आहे। हाँ वीर वीर जाजे वीर मज़ो आए मज़ो आए। तो दोस्तों हाणे हलूं था व्लॉग जी तरफ़। तमाम बेहतरीन जगह लगी पिया असांजी। बारिश थी वसे भी थर टकर साइड तो दोस्तों असां इंजॉय करे रहिया आहियूं। वधीक दोस्त अची रहिया आहिनि, सॼा दोस्त अची विया आहिनि। हाणे असां हलूं था वधीक हलूं था व्लॉग में, वधीक मज़ो हूंदो। दोस्तों अञा हाणे पहुता आहिनि, मस्ती मज़ाक त हलत पई आहे। साईं इतबार समरो असांजो ऐं हिन ॻाल्हि असां गाड़ी हले ई हुजे बोले छॾे ॾियो माना वराई न न हीअं कोन थो कयां, ज़्यादा अची रही आहे। हे असांजे टोले जो चङो मुड़ुस खयो अथऊं असां। या अल्लाह ख़ैर करे असांखे पिनाईंदो या मुंह कान्हे शाला शो खैर दुआ खुशा खैर मामा बरा जे असां गॾा हलूं था अॻे। हाणे काॾे हलंदा मां? हाणे हलंदासीं ॿारो खां पोइ कंटेर जी, कंटेर खां पोइ वरी बोज़ाकर खां पोइ वरी गांगी बकरार को वरी अॻे था हलूं। अॻे मंज़र आहे, अञा अॻे मज़ा आहिनि। चांहि काढ़ींदासीं, चांहि पींदासीं, कुझु खाईंदासीं, कुझु पींदासीं, कुझु आजा 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 तेरी झलक हर पे शिवाय तक क्या कराए मुझे मसात इमदाद मसात तैयार इंजॉय करे दो। तो दोस्तों तव्हां वॾी इंजॉय करायो मसात इमदाद ऐं ॿिया बि दोस्त आहिनि असां सां गॾु। शहबान सुमरो, हिन खां अलावा काफ़ीदार असां सां गॾु माण्हू आहिनि। हाणे मथां जेको आहे मींहुं इम्कान आहे, असां बारिश में हला थी विया आहियूं। अञा मींहुं ज़बरदस्त ईंदो ऐं जेकी नए हलंदी आहे पाणी जी उहो ॾिसण हाणे हलंदासीं। त वधीक वीडियो ॾिसिजो असांजो। हीअ असांजूं गाॾियूं बीठियूं आहिनि, असां बीठा आहियूं। कुझु सेल्फियूं, कुझु वीडियोस, टिकटॉक। विच में बारिश अची वई ऐं मां मोबाइल बंदि कयो ऐं हिनमहिल व्लॉग जी अञा हले थी बि कहाणी। सॼा दोस्त बीठा आहियूं। हाणे हिकिड़ो गाड़ी जो मसइलो थी पियो आहे, गाॾी कंदासीं सेट पोइ हलंदा।
बनायूं धड़का वेठो आहे धण जो धणी मोहम्मद ये बार रांझल ते कया है नहीं रजान छा बुधाया मौजज़ा पहुंचे केने मना इश्क हुजे भला कोई इश्क के बारे में ॿुधाए हा कोई इश्क लॻो अथव इश्क के बारे में ॿुधायो हा मां ये तो दुखन सुखन पाण में बेली कयो गुज़ारो गॾु वाह दुखन सुखन पाण में कयो गुज़ारो गॾु नका हुननि हलीमत कयल नकी हुननि वरायूं महॾु जॾहिं दुखन कयुमि सजदनि सूरज जी संगती थिया मथे पहाड़ी इलाइक़े ते ही सो अञा हेॾे अॻे हलंदासीं जो हेॾे तरफ़ आहे हेॾे अॻे हलंदा तो दोस्तों तो असांजी गाॾी जेका ख़राबु थी वई भाऊ जन अचंदा पिया औज़ार खणी औज़ार परे खां घुरायासीं हाणे औज़ार अचे थो पियो ऐं हाणे कंदासीं गाॾी खे सेट सो गाॾी जो कुझु मसइलो थी पियो इन करे औज़ार घुरायासीं परे खां हाणे कंदासीं गाॾी सेट मिस्त्री हा ॿी ताईं ॻाल्हि आहे त मिस्त्री असांखे साण हूंदा आहिनि हर हमेशह त असांखे 2-3 मिस्त्री साण आहिनि हिकु बिशारत आहे ॿियो शकील आहे ॿियो हफ़ीज़ आहे ऐं ॾिसो माण्हू बीठा आहिनि हाणे वरी अॻे तव्हां नए जे तरफ़ नए तव्हांखे ॾेखारींदासीं त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा भई असां सुमरे खे तो हाणे हलूं था अॻे असांजी गाॾी तैयार थी वई आहे हलूं था अॻे ॿिया बि भाऊ अची विया आहिनि ऐं असां हाणे व्लॉग खे अॻे कंटिन्यू कंदासीं वरी हलंदासीं अॻे ॾेखारींदा तव्हांखे पुॼण वारा आहियूं नए वटि जिते पाणी वकिरो थींदो हाणे असां हुते पुॼण वारा आहियूं गाॾियूं साम्हूं वञनि थियूं पियूं ऐं मां हलंदुसि पंधु छो त हिते गाॾी जेका हली नथी सघे असलाम दोस्तों अॼु मां मिलंदुमि मामा फ़तह खान सां वधीक न पुछंदासीं जी मामा तव्हां ॿुधायो बरसाति जी हालत बरसात जबरदस्त पई आहे माल जो बीठो आहे हिते जी लुड़ी वयूं आहिनि माल मटर पर ऐं तंहिंखां पोइ गहूं पिया आहिनि 200 खन ऐं बकरी 100 खन आहे रिडूं आहिनि 50-60 हिते कीअं आहे मौसम कीअं आहे मौसम सफ़ा बहितर भली आहे अच्छा बारिश कंहिं महिल ईंदी हाणे बारिश अॼु 12 बजे आहे या काल्ह 3 बजे आहे अच्छा अञा ईंदी अञा अचण जो माल करा ॿुधाए सघनि अच्छा इन खां अलावा तव्हां खुंभनि जो हाल खुंभ जा तव्हां खाधा साईं कुंभनि में असांखे तो वो नई तरफ ही ॾिसो तमामु बेहतरीन नज़ारो पानी हले तो पियो अञा आगे हलूं था ॾिसूं था तो दोस्तों ही ने आया असां इंजॉय करे आहियूं ज़मीन फाइनली दोस्त
असां महिल पहुता आहियूं ने ते ॾिसूं पिया ऐं वरी हलूं था मथे पहाड़ ते पहाड़ जा सीन ॾिसो था। चाय पींदा थे, चाय पीना पोंदा थे घर में घर ना ने वाला चाय घर लंदा दे हां दोस्त चाय ता पीगा चाय अच्छी है चाय लो हां चाय ता पी असां बाबू ले निजे किरे चाय ते पी चाय सुठी आ मां चाय खाली जो का निजे बकरी जे खीर जी आए बेहतरीन चाय निजे बेबी पी पर खेरा घणो पी न थी ये बकरी पाण आई या बकरी पीण असां वठंदा इजाज़त हाणे हलूं था घर गाॾियूं निकितियूं आहिनि असां बि हाणे हलूं था घर हाणे वठंदा असां इजाज़त भाउजनि मध्ये इजाज़त असां हाणे हलूं था ठीकु आहे असांखे घटि जे ताईं माफ़ु कयो सो असां हाणे हलूं था वधीक घर असां हलूं था पिया घर भाउजनि खां इजाज़त वठी ही भाउजनि जो जेको घर हुओ हाणे हलूं था घर टाइम अवर थी वियो आहे घरां काथे अचे त तव्हां अञा किथे पहुता आहियो सो ही हलूं था पिया हाणे घर मुंहिंजा दोस्त हली रहिया आहिनि मां बि हलां थो पियो घर तो वधीक बि लोग तव्हां वठो तव्हांजी वॾी महिरबानी हां दोस्तों पुजी विया आहियूं असां बाक़ी थोरो पंधु आहे जहाँ घर पहुचण वारा आहियूं हेठां आवाम बीठी आहे सभु कुझु